मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं गैर मुस्लिम जा नंढा ॿार जेकॾहिं नंढपिण में मरी वञनि, छा उहे जन्नत में वेंदा या जहन्नम में वेंदा? गैर मुस्लिम जा नंढा ॿार जेके बि मरंदा आहिनि त उहे बिल्कुलु जहन्नम में न वेंदा, उहे जन्नत में ई वेंदा। छाजे करे? दुनिया जे अंदरि तमामु इंसान जेके बि पैदा थींदा आहिनि उहे इस्लाम जी फितरत ते पैदा थींदा आहिनि। दुनिया जे अंदरि जेके बि ॿार पैदा थियनि था सभु मुस्लमान थी करे पैदा थींदा आहिनि। पोइ छा थींदो आहे? जेकॾहिं अगरि कंहिंजो पीउ यहूदी आहे त उहो वॾो थी करे यहूदी थी वेंदो आहे। जेकॾहिं कंहिंजो पीउ हिंदू आहे त उहो ॿारु वॾो थी करे हिंदू थी वेंदो आहे, पंहिंजे पीउ जे मज़हब ते हली पवंदो आहे। बाक़ी दुनिया जे अंदरि तमामु इंसान जीअं जो पैदा थींदा आहिनि न, उहे नंढा खां इस्लाम जी फितरत ते पैदा थींदा आहिनि। अगरि कोई बि हिंदू जो ॿारु, अगरि कोई बि यहूदी जो ॿारु, अगरि कोई बि ईसाई जो ॿारु नंढा में मरी वियो आहे त उहो जन्नत में बिल्कुलु न वेंदो, उहो जन्नत में वेंदो। हे तमामु अहादीस खां मालूम थिए थो। छाजे करे? उनजो कंहिं क़िस्म में कोई गुनाह आहे ई न। उहो नंढा में सगीरा जी हालत में उहो इंतकाल करे विया आहिनि। त इहो हदीस मां बिल्कुलु मालूम आहे त दुनिया जो कोई बि ॿारु, हिंदू जो हुजे, ईसाई जो हुजे, सिख जो हुजे या यहूदी जो हुजे, नंढा में मरी वियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया उहे जन्नत में ई वेंदा आहिनि नंढा ॿार। बाक़ी जेकॾहिं अगरि वॾो थी वियो, बातिल मज़हब खे इख़्तियार करे थो, त अहिड़ी तरह उहो बातिल मज़हब हिन खे गुमराही ते छिके वेंदो ऐं गुमराही जी जॻह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जहन्नम आहे।